ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी कहानी ॿुधाईंदा हलूं त ओठो छा नेक्स्ट एपिसोड में फ़रार थी वेंदो। छा रईस गफ़ार ख़ान जी नेक्स्ट एपिसोड में एंट्री थियण वारी आहे। जेका ट्रेलर में तव्हां ॾिठो त रईस गफ़ार ख़ान कार खां लहण साईं आमिर खे चयो ॿारनि खे हवेली वठी हल। हाणे नेक्स्ट एपिसोड में कहिड़ो जंग मचंदो, छा हाणे जेको हमिलो कयो आहे कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान रईस गफ़ार ख़ान हाणे टाइम ते पुॼी वियो आहे। अॻिते कंहिंजो पलड़ो भारी रहंदो, ओठो मरदो उन में या ओठो हितां निकिरी वेंदो। सॼी कहाणी दोस्तों तव्हांखे इन एपिसोड में ॿुधाईंदासीं। इन खे पूरो ॾिसो, तव्हांखे आराम सां सॼी कहाणी सम्झ में अची वेंदी। दोस्तों राति वारी कहाणी में असां तव्हांखे ॿुधायो होसीं जंहिं टाइम हाकिम ख़ान हमलो कंदो ॻोठ जे मथां त तॾहिं ओठे खे उतां चांस मिलंदो, ख़ुशी मिलंदी, निकिरण जो चांस मिलंदो, फ़रार थियण जो चांस मिलंदो। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान ॻोठ जे हिकु तरफ़ो हमिलो कंदा आहिनि, उन जा ॿिया माण्हू ॿिए तरफ़ो कुझु माण्हू होॾे भॼंदा रबनि वारनि जा, कुझु हेॾां त हू काबू करण जे लाइ ॻोठ जे मथां कब्ज़ो करण जे लाइ पूरी कोशिशि कंदा आहिनि हाकिम ख़ान वारा। ऐं इते रब जॾहिं इहो ओठो ॿुधंदो आहे ठका ख़ुशि थींदो आहे त हाणे मुंहिंजो चांस आहे भॼण जो। ऐं हुते ओठो पूरी कोशिशि कंदो त इतां निकिरां कहिड़े न कहिड़े तरीक़े। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो पोइ किस्त में असां तव्हांखे ॿुधायोसीं त ओठे खे हिते फ़ाइदो मिलंदो। ऐं पोइ किस्त में तव्हांखे इहो ई ॿुधायोसीं त रईस गफ़ार ख़ान मोटी ईंदो 1-2 किस्तनि जे अंदरि। हाणे नेक्स्ट एपिसोड में रईस गफ़ार ख़ान जी एंट्री थींदी ऐं रईस गफ़ार ख़ान इहो कार खां लहण सां ॾिसंदो त रुॻी फायरिंग हूंदी ॻोठ में ऐं उहो परेशान थी वेंदो। लेकिन उन खे आमिर सॼी कहाणी ॿुधाए छॾींदो त हे कमाल ख़ान किरदार हिते कया आहिनि। हाणे जीअं रईस गफ़ार ख़ान ऐं हाकिम ख़ान इन्हनि जी जंग मचंदी। हाणे एॾो रईस गफ़ार ख़ान को त उअं ई हाकिम ख़ान डिॼे पियो, लेकिन टाइम ते रईस गफ़ार ख़ान पुॻो आहे। पोइ ॿी 2-3 किस्तनि खां वठी मां वान कंदो थो अचां तव्हांखे त रईस गफ़ार ख़ान अचण वारो आहे 1-2 किस्तनि जे अंदरि अची वेंदो। हाणे तव्हां पाण ई ॾिठो आहे त रईस गफ़ार ख़ान पहुची चुको आहे नेक्स्ट एपिसोड में। ऐं हाणे ड्रामे जो अञा ड्रामो मज़ो कंदो। बाक़ी मरियम जो खून त ओठे जी ॻिची में आहे ऐं जॾहिं तो लाश निकिरंदो मरियम जो इन कमरे मां ऐं ओठो फ़रार जे थी वियो त पोइ हर को चवंदो ओठे खे हाणे मारियो। रईस गफ़ार ख़ान बि चवंदो त कमु इन ओठे जा इहे सॼा। ऐं हाणे यकीन बि करे वियो आहे अहमद कालू जे ॻाल्हियुनि ते आहिस्ता आहिस्ता त मरियम खे जेको आहे ओठे ई क़ैद कयो आहे। बाक़ी रही ॻाल्हि दोस्तों नेक्स्ट एपिसोड में ॿिया सीन छा थींदा, ॿिया इहो त कमाल ख़ान जेको आहे कोशिशि कंदो कब्ज़ो करण जी, लेकिन नाकाम थींदो। रईस गफ़ार ख़ान पुॼी विया दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़।